दड़ो में गस्टा पेटे अलिफ सिविल सोसाइटी ऐं सभई शागिर्दनि तरफ़ां छके नालनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। दड़ो में बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल ऐं बॉयज़ प्राइमरी स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां सुज़ुकी स्टाफ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते उस्तादनि अहमद अब्बासी, दिलशाद दायो, रफ़ी रज़ा भुट्टो, राहिल सूमरो, हबीबुल्ला मेमण, मोहब्बत सूमरो, सैयद सूमार शाह, आफ़ताब सूमरो, जमाल मेमण, अज़ीज़ मेमण ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। वफ़ाक़ पंहिंजे होड़ तां लही वञे, ॿी सूरत में इन जा इंतिहाई ख़तरनाक नतीजा निकिरंदा। हिननि चयो त सिंधु दरिया मां गैर क़ानूनी केनाल कढी सिंध खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे। केनाल ठाहिण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो अञा वसी कयो वेंदो।